अफ़सोसनाक ख़बर है असां शेयर कयूं पिया। लाड़काणो रोड ते कार कल्टी थी है, माउ फोती वई, पुट सख़्त ज़ख़्मी थियो। हादसो पेश आयो है गंबट में लाड़काणो रोड ते, जंहिंमें कार कल्टी थियण सबब माउ फोती वई, पुट सख़्त ज़ख़्मी थियो है। हादसे में खैरपुर वासण बेगम ख़ातून फोती वई, इरफान अली ज़ख़्मी थियो है। माउ पुट खैरपुर खां लाड़काणे डॉक्टर ॾांहुं वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। अफ़सोसनाक ख़बर है गंबट मां लाड़काणो रोड ते कार कल्टी थी, माउ फोती वई, पुट सख़्त ज़ख़्मी थियो है। हादसे में खैरपुर वासण बेगम ख़ातून फोती वई, इरफान अली ज़ख़्मी थियो है। माउ पुट खैरपुर खां लाड़काणे डॉक्टर ॾांहुं वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। अफ़सोसनाक ख़बर है गंबट मां लाड़काणो रोड ते कार कल्टी थी है। हादसे में माउ फोती वई, पुट सख़्त ज़ख़्मी थियो है। तफ़सील मालूम कंदासीं गंबट मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर किशोर कुमार खां। किशोर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जा, आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर लाड़काणो बाईपास रोड ते कार कल्टी थियण सबब जेको आहे बेगम ख़ातून आहे, जेकी खैरपुर सां जंहिंजो तालुक़ु आहे, उहा पिणु जेको आहे ज़ख़्मनि जा सूर न सहण ते जेको आहे फौत थी वई आहे। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुनजो पुटु आहे इरफान, उहो पिणु ज़ख़्मी थियो आहे। ही खैरपुर खां लाड़काणे दवा वठण जे लाइ वञी रहिया हुआ त ओचिते जेको आहे ब्रेक फेल थियण सबब जेको आहे कार कल्टी थियण सबब उहा ॿनियुनि में किरी वई। तंहिंखां पोइ जेको उतां मक़ामी माण्हुनि उन्हनि खे अस्पताल पहुचायो। असांजे खैरपुर वासण आहे बेगम ख़ातून, उहा फौत थी वई ऐं संदसि जेको आहे पुटु ज़ख़्मी हालत में आहे। ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे डॉक्टरनि पारां जेको आहे लाश वारसनि जे हवाले कयो आहे ऐं पुटु आहे इरफान औरत जो, उनजो इलाज पिणु जेको आहे। ठीकु आहे, महिरबानी किशोर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।